नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमी ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। ऐलान न्यूज़ जो प्रोग्राम आहे तारीख़ सां मुलाक़ात। अॼु जंहिं महिमान सां असां तव्हांजी मुलाक़ात करे रहिया आहियूं उहो असांजो महिमान बिल्कुलु हिकु किरदारु आहे, हिकु तारीख़ आहे ऐं उनजो तालुक़ु अवामी तहरीक सां आहे। अवामी तहरीक जा इंतहाई सीनियर अॻवाण रहिया आहिनि, अॻवाण आहिनि ऐं यकीनन जॾहिं तव्हां उनजी गुफ़्तगू ॿुधंदा त तव्हांखे वाक़ई महसूसु थींदो त तव्हां हिकु किरदार सां मुलाक़ात करे रहिया आहियो ऐं किरदार सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो। असांजो अॼोको महिमान आहे साईं गुल हसन क़ीड़ानो साहिबु, इस्म आम में मामा आरब। साईं कहिड़ा हाल? साईं ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? तबियत ठीकु आहे? ॿियो ख़ैरु? तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में अचण ते भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियो। साईं हाणे जीअं मूं पंहिंजे इंट्रो में गुफ़्तगू कई आहे त तव्हांजो काफ़ी वरसे खां वठी हिकिड़ो सियासत सां तालुक़ु रहियो आहे ऐं उहा पोरियत सियासत आहे ऐं तक़रीबन 60 वारे ॾहाके खां वठी हींअर ताईं तव्हां पंहिंजे उन फ़िक्र सां नज़रिए सां सलाहे रहिया आहियो। इन सभिनी ॻाल्हियुनि ते पाण गुफ़्तगू कंदासीं, पर उन खां अॻु में असीं इहो ज़रूरी था सम्झूं त तव्हां पंहिंजो मुख़्तसिर जेको तारुफ़ आहे उहो कराए त वधीक बहितर आहे। हारी आहियां। मुंहिंजो बाबा बि हारी हो, मुंहिंजो ॾाॾा माना जदी पुश्ती। मुंहिंजे ख़ानदान में मुंहिंजे ॾाॾा खां पोइ मुंहिंजो बाबा आहे, उनखे बि न भेण हुई न भाउ। कोई 5-7 एकड़ ज़मीन उनजी पंहिंजी ख़ानदानी हुई, बाक़ी आबादी थींदी हुई हारपे ते। आउं बि पंहिंजे बाबा सां नंढपण में उन हारपे जे धंधे में मुंसलिक रहियो आहियां। अच्छा। पर इतफ़ाक़ हो जो मुंहिंजे बाबा जेको 4 क्लास पढ़ियल हो, सिंधी 4 दर्जा उन ज़माने में हुआ, थोरो सम्झ भरियो माण्हू बि हो ऐं थोरो महिमान नवाज़ हिकिड़े तरह सां हो पंहिंजे ज़िंदगीअ में। तंहिंजे करे पोइ उनखे किन माण्हुनि जे चवण सां या कंहिं बि पंहिंजे ख़्याल सां शौक़ सां उन हिकिड़ो पंहिंजो पुटु पढ़ायो जेको प्राइमरी मास्टर रहियो। अच्छा। उन जे ॾिसंदे ॾिसंदे पोइ असीं नंढा ॿार बि उनखे उनजी तक़लीद कंदे पढ़णु शुरू कयोसीं। मुंहिंजो ॻोठु मीरपुर बठोरे खां कोई 8 किलोमीटर परे आहे। अबाणो ॻोठु गोलो कीड़ानो जे नाले सां मशहूरु हो। अच्छा। ऐं उन में ॼाओ आहियां। मूं प्राइमरी तइलीम हाजी अब्दुल्ला कांदड़ो ॻोठ में पढ़ाई हुई, जेको मुंहिंजे ॻोठ खां 2 किलोमीटर पंध ते आहे। ऐं उन में 4 दर्जा सिंधी पढ़ी। पोइ वरी असांजे पासे में नंढिड़ो शहरु आहे, दड़े जो शहरु, उन में मूं मिडिल स्कूल ताईं तइलीम पढ़ाई। उन ज़माने में यूनिवर्सिटी ताईं मैट्रिक पास कबी हुई, पर पहिरियों दफ़ो आख़िरी 62 खां बोर्ड ऑफ इंटरमीडिएट ठहियो। अच्छा। पर असांजी तइलीम जेका हुई सा 4 दर्जा सिंधी पढ़ी, 7 दर्जा अंग्रेज़ी जेसिताईं ॿार नथो पढ़े तेसिताईं उहा मैट्रिक न हूंदी हुई। अच्छा। त 7 दर्जे में पहुचण वक़्तु असांजो उन में हिते बोर्ड ऑफ इंटरमीडिएट ठहियो, जंहिंजे करे पोइ आउं पहिरियों बोर्ड ऑफ इंटरमीडिएट जो शागिर्दु ॼण आहियां। शुरूआति में जेके 4 साल आउं पंहिंजे पाड़े जे स्कूल में पढ़ियो हुउसि, उन में मुंहिंजो नंढपण जो दोस्त ऐं असीं हिक ॿिए जे पाड़े में रहंदड़ सैयद अकबर शाह हो। पोइ हू घरां मूंखे सॾु करण जे लाइ मुंहिंजे बाबा खे सॾु कंदो हो, काका इब्राहिम ओए करे सॾु कंदो। पोइ आउं डुक पाए वरी हुन सां शाम नालो न वठंदो छा? मुंहिंजो नालो कॾहिं कॾहिं वठंदो, पर बाबा जो नालो वठणु छा त घर जे ॿाहिरां गुज़रंदो हो न, त पोइ हू वॾे सर जेको आहे सो बाबा सां हुनजी हिकिड़ी
हुजत हुई, प्यार हो। अच्छा अच्छा। पोइ काका इब्राहिम सां पोइ मां सम्झंदो हुउसि त मूंखे सॾु थियो आहे, ऐं डुकंदो पटी या किताब या कापी या डोड़ंदो खणंदो। या वरी आमतौरु हीअं थींदो आहे, असांजी संगत में बि रहियो त ॿार सॾु इन करे कंदा हुआ वॾे खे त जीअं वॾे खे ख़बर न पवे त को नंढे खे बि सॾे, ख़ौफ़ ऐं ॾिजो हूंदो। हा, न ईअं न हुयो। हू ॼण त मुंहिंजो गाइड हिकिड़े क़िस्म जो हुयो, जेको सुबुह जो पंहिंजे ॻोठां ईंदो हो। उहो मुंहिंजो ॻोठु वरी मुंहिंजे घरनि खां अधु किलोमीटर परे हो, तंहिंजे करे पोइ हू जॾहिं ईंदो हो त पहिरीं मूंखे सॾु कंदो हो, पोइ असीं गॾिजी स्कूल वेंदा हुआसीं। सही। हू हिकिड़ो साल मूंखां सीनियर हो ऐं हुन 1961 में मैट्रिक पास कई, मूं 1962 में मैट्रिक पास कई। ऐं मुंहिंजे लाइ ही वॾी ॻाल्हि आहे त मूंखे मुंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशी उन ॾींहुं थी हुई जॾहिं 1961 में मुंहिंजे भाउ, वॾो भाउ हो, उन मूंखे बाटा जो बूट वठी स्कूल में अची मूंखे ॾिनो ऐं पारायो। उनखां अॻु में आउं केतिरा या पेट कहिड़े क्लास में? उहो आउं तॾहिं मैट्रिक में पढ़ियुसि पिए। अच्छा। ऐं उनखे का ख़बर पई त आउं बीमार थी पियो आहियां, पोइ हू मूंखे ॾिसण जे लाइ आयो। इहे वरी अजीब इतफ़ाक़ आहिनि ॿारड़ी जा, ऐं ॿारनि जूं मोहबतूं आहिनि जो उनखे कंहिं माण्हू ॿुधायो त बीमार पियो आहे, पोइ मूंखे ॾिसण जे लाइ आयो, वरी मुंहिंजे लाइ बूट वठी आयो। उहो मूंखे उन ख़ुशी ॾिनी त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में नओं बूट जेको आहे सो 1961 में पातो। अच्छा, मैट्रिक तव्हां किथां कई? मैट्रिक मूं कई हुई गवर्नमेंट हाई स्कूल कोन हो, हुयो त गवर्नमेंट जे नाले सां, पर उहो हो सईदपुर हाई स्कूल हो, तलार खां कोई 7 किलोमीटर ओभर तरफ़। अच्छा अच्छा। टंडे बागे वारे रोड सां न, पर राजे खानाणे वारे रस्ते सां। उते फ्री बोर्डिंग हुई। अच्छा, बोर्ड जो स्कूल हो? हा, मुंहिंजो स्कूल जंहिंमें आउं 5 दर्जा अंग्रेजी पढ़ियो हुउसि, उहो उन में ओसिताई तइलीम हुई, उनखां मथे कोन हुई। उते हाई स्कूल न हो। अच्छा। पोइ हाई स्कूल जे ॻोल्हा लाइ त मूंखे मानी का मुफ़्त जी मिले त पोइ आउं पढ़ी सघंदुसि, न त आउं कोन पढ़ी सघंदुसि। पोइ मुंहिंजे भाउ ॻोल्हे मूंखे वञी उन स्कूल में दाख़िल करायो जिते फ्री बोर्डिंग हुई। सही। ऐं पोइ उहे 2 साल आउं 61 ऐं 62, यानी आउं 60 में घरां निकितो आहियां। 61 ऐं 62 आउं सईदपुर हाई स्कूल में रहियो आहियां। 62 जे मार्च में मूं इम्तिहान ॾिनो हो। उतां फारिग थियण खां पोइ आउं वरी ॿी फ्री बोर्डिंग जी स्कूल जेको मखदूम तौलबल मौला हॉस्टल हुई, ऐं मखदूम ग़ुलाम हैदर सरवरी जमायत जो अॻवाण हो, मखदूम तालबल मौला जो चाचो हो। उन उहो स्कूल कॉलेज आयो हो। किथे? सरवरी इस्लामिया कॉलेज आला, हैदराबाद। हितां खां 55 किलोमीटर परे आहे। सही। यानी एतिरी मुंहिंजी वसियत न हुई जो आउं कंहिं कॉलेज में जंहिंमें पढ़ां, जंहिंमें बोर्डिंग बि आहे ऐं जेका आहे हॉस्टल बि आहे, ऐं उते मूंखे फ़ी ॾियणी पए। माना मुंहिंजी फ़ी जे भरण जी मुंहिंजी पहुच न हुई। जी जी। पोइ उते आउं 2 साल पढ़ियुसि, पर मूंसां हिकिड़ो हादसो पेश आयो 1964 में। ऐं इंटर साइंस में प्री मेडिकल में पढ़ंदुसि। अच्छा। मुंहिंजे माइटनि जी ऐं मुंहिंजी ख़ुदि आशा हुई त आउं इहो इंटर पास करे पोइ मेडिकल में दाख़िला वठी ऐं डॉक्टर थींदुसि। अच्छा। ऐं माइटनि जा ॾुख ऐं तकलीफ़ूं ऐं उन्हनि जी जेके बुखूं आहिनि उन्हनि खे मदद कंदुसि ऐं डॉक्टर थी पोइ वरी माण्हुनि जी ख़िदमत कंदुसि। ऐं मूंखे शुरू में जीअं बि नौजवान जो हिकिड़ो ख़्यालु हूंदो आहे, पर हिकिड़ो वॾो हादसो मूंसां पेश आयो जो मुंहिंजी पढ़ाई अध में रहिजी वई। जंहिंखां पोइ आउं इंटर पास शागिर्द उहो हिकिड़े एरीगेशन जे हितां खां हैदराबाद खां कोई 60 किलोमीटर जे मुफ़ासिले खां हिकिड़ो वाह वहे थो, हीअ गूनी वाह जेको हितां वञे थी, उन मां हिकिड़ो वाह निकितो हो, मूलचंद वाह। उहो वरी हेठि वियो थिए त हीउ सॼो इलाइक़ो आबाद करण जे लाइ। उन में आउं सभु दारोगो थी वञी। जी जी। हिकिड़े सर्वेयर वटि प्राइवेट ॼण त नौकिरी हुन वटि। हाणे पंहिंजी जेका गुफ़्तगू आहे जारी आहे, सो पाण नाज़रीन खां वठूं था मुख़्तसिर साही, वरी पाण साॻी हिन गुफ़्तगू खे शुरू था कयूं। नाज़रीन, हिते असीं वठूं था हिकिड़ी मुख़्तसिर साही, वरी पंहिंजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।
नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असां वरती मुख़्तसर साई हींअर वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असांजी गुफ़्तगू हले पई, जीअं अॻु में तव्हांखे ॿुधायोसीं असांजो प्रोग्राम आहे तारीख़ सां मुलाक़ात। सो असांजी गुफ़्तगू जारी आहे मामा आरब सां। जी साईं, तव्हां पंहिंजी गुफ़्तगू खे 1964 में मूं तक़रीबन 6 महीना सब दारोगी जी नौकरी कई, जिते मूंखे 60 रुपया पघार मिलंदी हुई। उतां खां पोइ ठटे ज़िले में सेकेंडरी टीचर जूं नौकरियूं आयूं, उनजी एडवर्टाइज़मेंट थी। मुंहिंजे भाउ मूंखे यादि अच्छा, जेका नौकरी तव्हां पहिरीं कई जंहिंमें 60 रुपया तव्हांखे पघार मिलंदी, उहा नौकरी कहिड़ी हुई? सब दारोगी। पोइ उन में छा थोरो उते कंसेशन हूंदी, त उते जेका टेलीफोन एक्सचेंज हूंदी हुई एरीगेशन खाते जी, उन में जेका आहे सा पोइ वरी आउं टेलीफोन ऑपरेटर में सां गॾो हूंदो हुउसि ऐं सब दारोगो हूंदो हुउसि। नौकरी सब दारोगे जी, कमु टेलीफोन ऑपरेटरी जो कंदो हुउसि। पोइ 1964 जे अगस्त में इंटरव्यू थिया हुआ ठटे में सेकेंडरी टीचर लाइ। उनखे इंटरव्यू ॾियण लाइ मुंहिंजे भाउ मूंखे ख़त लिखियो ऐं उतां खां राजेंद्र खानाणी खां वरी ॻूठ पहुतुसि। उतां पोइ वरी दरिया क्रॉस करे, उन ज़माने में पुल वग़ैरह कोन हुई सजावट ठटे वारी, पोइ ॿेड़नि में निकिरी वञी हुन पासे पहुतासीं। पोइ वरी वियासीं, इम्तिहान ॾिनोसीं ऐं उन जे नतीजे में मूंखे सेकेंडरी टीचर कयो वियो। को मिडिल स्कूल हो फिल्टर प्लांट घारे में। अच्छा, 1964 जे 14-15 तारीख़ खां पोइ ऐं मूं वञी उहा ड्यूटी जॉइन कई। उहा नौकरी मूं तक़रीबन 67 ताईं मास्टर हुयसि। अच्छा, घणा साल? तक़रीबन 3-3.5 साल। उहा नौकरी छॾण जा सबब हुआ त मूंखे उते मज़ो कोन आयो, छाकाणि त उस्तादनि जी जेका रविश हिक ॿिए ॾांहुं हुई, हिक ॿिए सां यानी हिकिड़ो असीं मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ो जिन भूत सुवारु हो त जे उस्ताद आहे त उहो बाक़ाइदे उस्ताद रहे ऐं उनखे उन क़िस्म जा फ़राइज़ अंजाम ॾियणु खपनि। पोइ मास्तरनि जी थोरी घणी चपकलिश हूंदी हुई ऐं आउं चाहींदो हुउसि त स्कूल जे क्लासरूम में कुर्सी न हुजणु खपे। अच्छा, हेड मास्टर साहिबु इन क़िस्म जा मुंहिंजा 2-3 दफ़ा जुमिलेबाज़ी थी त कुर्सीअ ते वेही जेको मास्तर पढ़ाए थो उहो छा पढ़ाईंदो, कुर्सीअ ते वेहे थो, पोइ पेर रखे थो खटराण ते। पोइ त इहे प्राइमरी मास्तर बि ईअं कोन कंदा आहिनि। तंहिं करे स्कूल में अचो, जेको 40 मिंटनि जो तव्हांजो पीरियड आहे उन में तव्हां ॿारनि खे बाक़ाइदे पढ़ायो, ब्लैक बोर्ड ते तव्हां सुवाल लिखो। इन टाइम तव्हांजी उमिरि घणी हुई? उन टाइम ते मुंहिंजी हुई 20 साल लॻभॻि हुई। अच्छा, 44 ऐं 64 सही 20 साल हुई लॻभॻि। ऐं मूंखे ॾाढी तमामु थोरी मुख़्तसिर। पोइ ॿार जेके आहिनि से मूंसां तमामु घणो एसोसिएट हूंदा, छो त आउं उनखे लेक्चर वेक्चर ॾींदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं मूं लेक्चर पियो ॾिनो ऐं ब्लैक बोर्ड ते मूं का लिखियो पियो जुमिलो, त ओचितो को पोयां मुंहिंजे दरवाज़े खां ऐं हेॾे मुंहिंजे पासे दरवाज़े जे ॿिए उबतड़ मुंहिंजो नज़र हुई ब्लैक बोर्ड ते। दरवाज़े खां को माण्हू 3-4 माण्हू अचानक मुंहिंजे कमरे में घिरी आया। अच्छा, जंहिंमें शागिर्द हुआ त शागिर्द अलर्ट थिया ऐं हुन अंदरि अचणु शर्त हिकिड़ो कदावर शख़्स हो। अचणु शर्त चई, जेंटलमैन वेयर इज़ योर क्लास टीचर। यानी हुन ॼण त मुखातिब ब्लैक बोर्ड जे तरफ़ मुंहिंजो मुंहुं मूंखे चई, जो मुंहिंजो कद बि न एतिरो को ख़ासि कोन हो, ॿी ॾाढी वारी मूंखे कोन हुई। त मूं चयो त ऑफकोर्स आई एम द क्लास टीचर ऑफ दिस क्लास। रियली यू आर स्पीकिंग यूर क्लास टीचर? यस, आई एम क्लास टीचर। मूं चयो, जेंटलमैन मे आई नो योर नेम? चई त माई नेम इज़ सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, डायरेक्टर ऑफ एजुकेशन ऑफ सिंध। पोइ वरी उन छोकिरनि खां पुछे त हीअ मुंहिंजो क्लास टीचर आहे या मॉनिटर आहे? सिंधीअ में वरी उन सां ॻाल्हाईं त घणो उर्दू जा छोकिरा हुआ, पंजाबी उर्दू ॻाल्हाईंदड़ हुआ, जेके फिल्टर प्लांट ऐं घारे मां जेके आहिनि से उते पढ़नि तमामु थोरी तइदाद में सिंधी छोकिरा पढ़ंदा हुआ। पोइ वरी उन सां उन्हनि चयो त हीअ असांजो उस्तादु आहे, असांखे पढ़ाईंदो आहे। पोइ वरी मूंखे चयो त पंहिंजे हेड मास्टर वटि वठी हल। त हेड मास्टर वटि जॾहिं वियासीं त हेड मास्टर खां बि उनजी तस्दीक कराई त हीअ वाक़ई मास्तर आहे। मूं सम्झो त क्लास मॉनिटर आहे। पोइ ख़ैर
उहो मूंसां जेको आहे सो पहिरियों हिकिड़े ॿिए इलाइक़े जो ऐं ॿिए हिकिड़े जहान जो माण्हू मूंसां मिलियो ऐं उनजे साम्हूं मुखातिब हुनखे थियुसि। पोइ त हू सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बि थियो हो ऐं पाकिस्तान जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे दौर में पाकिस्तान जो एजुकेशन जो मिनिस्टर बि रहियो हो। अच्छा जी सर। ऐं पोइ मुंहिंजी त पढ़ाई जेका आहे साम्हूं पोइ वरी बि कंटिन्यू कई स्कूल छॾे पोइ वरी न स्कूल में ई पोइ वरी उन में जेका आहे सा मुंहिंजी दाख़िला हुई। पोइ इम्तिहान ॾियणु वियो हुउसि। मूं ॼण त 1969 में मुंहिंजी तइलीम ख़तमु थी वई जो मूं LLB करे वरिती BA करे वरिती सॉरी मूं BA करे वरिती। ऐं आउं उन स्कूल में जॾहिं मास्तर हुउसि त मुंहिंजे भाउ मूंखे चयो त तूं हल त तोखे आउं हैदराबाद में वठी हलां, उते मुंहिंजो हिकिड़ो वाक़ुफ़ु माण्हू आहे उन वटि तोखे आउं छॾियां हली, तूं उते लॉ में दाख़िला वटि, तूं पढ़ंदे कोन हिते जेको आहे रोज़ु झगड़ा बगड़ा कई वेठो मास्तरनि सां विड़ी पवंदो हुउसि इन मामले ते त तव्हां सही नमूने सां ॿारनि खे पढ़ायो कोन था। मूं यानी एहतजाजन नौकिरी छॾी हुई। ऐं उते वरी हिकिड़ो पासे में कारखाना हुआ, हिकिड़ो कारखानो हो जेको जापान जे मदद सां उते क़ाइमु थियो हो जंहिंजो नालो हो एरोकी केमिकल इंडस्ट्री। अच्छा वो पाकिस्तान में पहिरियों वाहिद प्लास्टिक जो कारखानो ठाहियो वियो हो जंहिंजी इरेक्शन ई सही मूं थोरो घणो पढ़ियल जेको होसि 2 टे दर्जा शायदि 69 में उन में ई कारखाने में आख़िरी जेको इम्तिहान मूं उन में ॾिनो 68 में जो 69 में रिज़ल्ट आई हुई त उते मूंखे भाउ मुंहिंजो ज़ोरी वठी आयो हिते पलीअ साहिब वटि। हिते जॾहिं आउं आयुसि त उन मूंखे पलीअ साहिब जे साम्हूं पेश कयो। पलीअ साहिब वकालत कंदो हो, सिंधी अदबी संगत हलाईंदो हो। इहा जेका अवामी हाउस जे हेठां जेका ऑफिस हुई जंहिंमें पोइ वरी पाण ॾिठो त हिते कार्ड वार्ड छपाइनि, इहा पलीअ साहिब जी ऑफिस हूंदी हुई। अच्छा पलीअ साहिब जी रहाइश हिन में हूंदी हुई 80B लतीफ़ाबाद 4 नंबर में। ऐं पलीअ साहिब जी ऑफिस जेका पहिरीं इन खां गोल बिल्डिंग में हुई। अच्छा पलीअ साहिब चयो त ठीकु आहे हिनखे छॾे वञ ऐं हुनखे दाख़िला जा पैसा अथई। मूं चयो दाख़िला जा मूं वटि कोन्हे, भाउ खां घुरां थो, हुन ॾिना 2 टे रुपया। पोइ हुनजी दाख़िला कराएसीं। ऐं ॼण त रहंदो पलीअ साहिब वटि हुउसि। हाणे हिकिड़ो गेस्ट बि आहियां पर कमु त करिणो आहे। पोइ पलीअ साहिब सां गॾु आउं फाइल खणी कोर्ट में वेंदो हुउसि। शाम जे टाइम ते क्लास अटेंड कंदो हुउसि। या तॾहिं अवामी तहरीक ठही चुकी हुई या अञा को? इहो कहिड़ो दौर हो? इहो 1969 में यहिया ख़ान जी मार्शल लॻी। मूं त जॾहिं हू नौकिरी छॾी त मूं जॾहिं कारखाने में नौकिरी कई त उते बि सिंधी मज़दूरनि सां उहो जेको रवैयो हूंदो आहे धारियुनि जो, छो त उहो कारखाने जो मालिक पंजाबी हो। अच्छा उन जो रवैयो मज़दूरनि सां इंतिहाई तहज़ीक वारो हो, निफ़रत वारो हो। पर मजबूरी हुई, कुझु मज़दूर उहे डेली वेजिस ते खणंदा हुआ। 3.25 रुपया मज़दूर जी डेली वेजिस ते हुई पघार नौकिरी हुई। ॾिहाड़ी ते मज़दूर हूंदा हुआ। मूंखे थोरो पघार वधीक ॾींदा हुआ, 100 खां मथे मुंहिंजी पघार हुई। पर उनजी मुंहिंजी वरी मोकल बि हूंदी हुई। हो मज़दूर जेको आउं बि हिकिड़े क़िस्म जो मज़दूर हुउसि, पर आउं जापानियुनि सां कमु कंदो हुउसि। जापानी एरेक्टर हुआ, उतां खां आया हुआ। अच्छा उहे मूंखे इलाही भाईंदा हुआ। ऐं चकर त महिनती हूंदो हुउसि, डांगरी पाए सुबुह जो उन सां गप में कम में लॻा पिया हूंदा हुआसीं। सुबुह सवेरे ईंदा हुआ, हायो गुज़ारिमसि, सुबुह सवेरे अची जापानी सलाम कंदा हुआ। पोइ वरी जेका आहे असां सलाम कहिड़ो वरी पहिरियों सलाम हो। अच्छा जेको सुबुह वारो सलाम हो हायो गुज़ारिमसि, इहो मुंहिंजो यादि आहे। ऐं पोइ वरी मंझंदि जो कोनिचिवा, मंझंदि जो सलाम कोनिचिवा। ऐं शाम मंझंदि खां पोइ वरी शाम थी थिए 3, 4, 5 बजे कुंबावा, इहो 3 सलाम आहे। ऐं मोकिलाइण वक़्तु वारी सायोनारा। अच्छा न उन खां पोइ ओ यास्मीना साई, राति वारो सलाम ओ यास्मीना साई। ऐं जेकर हिक ॿिए खां मोकिलाइबो त पोइ वरी चइबो सायोनारा सायोनारा सायो। पोइ वरी उन्हनि सां गॾु वरी उहो शेर ॿाहिरि पढ़ंदा या उहो पंहिंजी जापानी में असांखे गारियूं ॾींदा, पोइ उहे बि सिखी वियोसि। पोइ वरी उहो करे उन ते पंहिंजे असां उनखे चवंदासीं तव्हांजो, असीं वरी पंहिंजा सिंधीअ में या पंजाबीअ में या उर्दू में के गीत ॿुधाईंदासीं। पोइ हुननि खे चवंदासीं
त तव्हां जो गीत कहिड़ा आहिनि पोइ वरी हो ॿुधाईंदा हुआ पोइ वरी आउं वरी उन्हनि जो नक़ल कंदो हुउसि पर उहा लहजो असांजो सिंधी वारो पोइ वरी खिलंदा हुआ पर मुंहिंजो उन्हनि सां एतिरी एसोसिएशन थी जो मूंखे हैरत आहे त जॾहिं मालिक मूंखे नौकिरी मां कढियो उन वक़्तु आउं चीफ इंजीनियर जेको उन मिल में हो उनजो नालो मास्तो मोतो उहो जापानी हो उनजे ऑफिस में वेठो हुउसि मूंखे उन घुरायो मूंखे चयो त जेंटलमैन तव्हांखे कहिड़ा सबब आहिनि तव्हांखे हे कढनि पिया मूं चयो त असां मज़दूर आहियूं मज़दूरनि जे हक़ लाइ असीं जेका आहे असां जदोजहद कयूं पिया उनजे लाइ हिकिड़ी यूनियन ठाही थो अञा उहा असांजी यूनियन रजिस्टर कोन थी आहे तेसि ताईं जेको आहे सो हिननि वठ पकड़ कई आहे ऐं मुल्क में मार्शल लॻी वई आहे